अस्सलाम वालेकुम नाज़रीन। इशूज़ में तव्हांखे भलीकार। नाज़रीन, मुल्क जे अंदरि मौजूदा सियासी सूरताल, सियासी जेको बहरान आहे, लाज़मी आहे कि मुल्कनि जे अंदरि जेके सियासी बहरान हूंदा आहिनि, सियासी क्राइसिस, पॉलिटिकल क्राइसिस ख़तरनाक हूंदा आहिनि, पर उन खां बि वधीक मुआशी क्राइसिस जेके इकानमी अगरि माण्हूअ जी डाउन थी वञे, उन खां वधीक उहे क्राइसिस पैदा थी सघनि था। छो जो मुआशिरे जे अंदरि महांगाई सूरताल जेकी फ़सलनि जी अगरि सूरताल ॾिसिजे, अगरि उहा सूरताल में किथे आहे, किथे अगरि नथो बैलेंस थिए त उहा मुआशी सूरताल मुल्क लाइ अञा वेतर ख़तरनाक थी सघे थी। असां अॼु फोकस कंदासीं त मुल्क जे अंदरि ख़ासि तौर ते सिंध में असां वटि सूरताल जेकी फ़सलनि जी आहे, असां उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। ॿोॾूं आहियूं, बरसातूं आहियूं, ज़मीनुनि में पाणी बीहण सबबु छा हिन वक़्तु असीं जेको माज़ीअ जा जेके फ़सुलु आहे, चांवरनि जो फ़सुलु हुजे, कपह हुजे, कमंद हुजे, खजी हुजे, उन में तमामु वॾी तबाही आई ऐं जेके उन जा अंग अखर आहिनि, जीअं फुटी आहे 100 सैकड़ो, सायूं भाॼियूं आहिनि, ॿियो उहो तमामु उन जो तमामु वॾो हिकु अंगु आहे जेको सिंध जे अंदरि तबाहियूं आहियूं, जेके अंग अखर साम्हूं अचनि था। 421 अरब रुपयनि जो नुक़सानु थी चुको आहे। माज़ी में जेको नुक़सानु थियो ॿोॾियुनि जे करे, पर हिन वक़्तु अगरि असां उन खे उते रखी करे अगरि असां अॼु ॻाल्हायूं फ्यूचर ते, त छा रबीअ में ईंदड़ वक़्त में कणिक जो फ़सुलु असां पोखे सघंदासीं? इंतिहाई वॾो चैलेंज आहे कणिक जो फ़सुलु रबीअ में। ज़राअत खाते वटि कहिड़ी तयारी आहे, कहिड़ी प्लानिंग आहे, सिंध हुकूमत कहिड़ी प्लानिंग करे रही आहे त हेॾो वॾो नुक़सानु थियो आहे, तबाही आई आहे सूबे जे अंदरि, उनखे कीअं बैलेंस कबो, कीअं आबादगारनि खे रिलीफ ॾिजे, कीअं कणिक जी पोखी थींदी, उन खां पोइ ॿिया जेके फ़सुलु असांजा फेबरवरी में थींदा, गिदरे जो फ़सुलु, ॿिया जेके थींदा, उहो उन जे लाइ कहिड़ी तयारी आहे, कहिड़ा पैकेजिस ॾिना पिया वञनि, उन समूरी सूरताल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। हितां सलाहूं बि असां उमाणींदासीं सिंध हुकूमत ॾे, मुख़्तलिफ़ इदारनि ॾे, वफ़ाक़ी इदारनि ॾे, त सिंध में जेकी हेॾी वॾी तबाही आई आहे, उन खां पोइ सिंध ते केतिरी तवजो जी ज़रूरत आहे, केतिरी ध्यान जी ज़रूरत आहे, केतिरा पैकेजिस ॾिजनि। ख़ासि तौर ते कणिक जो हिन वक़्तु इंतिहाई अहम इशू आहे। सिंध जो नंढो वॾो आबादगार वटि हिन वक़्तु जेको चैलेंज आहे त उहो कणिक जी पोखी आहे। जॾहिं त फ़सुलु, पाणी, ज़मीन ॿुॾियल हुजे, उन में मथां वरी कमंद जो बि तमामु वॾो इशू आहे। कमंद जो अघु मुक़ररु न थी सघणु, पीड़ाई शुरू न थी सघणु, इहे तमामु सभु इशू आहिनि। इन अहम इशूअ ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे जॉइन कयो आहे DG एग्रीकल्चर आहिनि हिदायतुल्ला छजड़ो साहिबु, असांखे जॉइन कयो आहे। छजड़ो साहिबु, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। नाज़रीन, असां कोशिशि कई आहे हिन इशूअ ते सेक्रेटरी एग्रीकल्चर साहिब सां ॻाल्हि ॿोल कजे, पर उन्हनि हाणे मैसेज कयो आहे त उहे जापान में मौजूदु आहिनि। हिन वक़्तु का अहम मीटिंग आहे, उन जे करे हिन वक़्तु हू शामिलु न पिया थी सघनि, पर पंहिंजूं जेके सलाहूं आहिनि या उन जूं जेकी प्लानिंग्स आहिनि, उहे असां सां ज़रूरु हुन शेयर कयूं आहिनि। असांजे कराची स्टूडियो में जॉइन कयो आहे KTN न्यूज़ जे रिपोर्टर सगीर चांडियो। सगीर, तव्हांखे वेलकम थो चइजे। नबी बख़्श सठियो साहिबु आबादगार आहिनि, सीनियर इन्हनि समूरनि शयुनि खे ॾिसंदा बि आहिनि, अहम तज़ियो बि इन ते ॾींदा आहिनि। नबी बख़्श सठियो साहिबु, तव्हां वेलकम थो तव्हांखे बि चइजे। ऐं निहाल चंद माली साहिबु सामारो जा आबादगार आहिनि। असीं उन्हनि नंढनि आबादगारनि खे बि अॼु फोकस कंदासीं, उन्हनि जा मसइला कहिड़ा आहिनि। माण्हू कर्ज़ु खणे थो, ॿिया इशूज़ उन सां गॾु आहिनि, उन समूरनि इशूज़ ते नंढनि आबादगारनि जे हवाले सां बि असां निहाल चंद माली साहिबु सां गॾु आहिनि, असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। तव्हां सभिनी खे सर वेलकम थो चइजे। DG साहिबु, तव्हांजी इजाज़त सां, नबी बख़्श साहिबु, तव्हांजी इजाज़त सां सगीर खां असां ॻाल्हि ॿोल जी शुरूआति कयूं। रिपोर्टिंग सगीर कंदा रहनि था, त सगीर खां त हिन वक़्तु कहिड़ी सूरत हाल आहे सगीर, कहिड़ा अंग अखर आहिनि तव्हां वटि? वॾी महिरबानी असलम। ॿोॾ जे करे तमामु घणो नुक़सानु थी वियो आहे। 1.5 करोड़ माण्हू जेके आहिनि उहे मुतासिर था, 70 लख खां वधीक माण्हू बेघर थिया। पर इन ॿोॾ जे करे, तूफ़ानी बरसातनि जे करे सिंध जी ज़राइत जेका आहे उहा तमामु घणो तबाह थी वई। जेके आहिनि उन जा तव्हांखे फिगर जीअं तव्हां ॿुधाया, 421 अरब जेके आहिनि उहे नुक़सानु थियो आहे। उनमें खजी जो मुकमल तौर ते फ़सुलु जेको आहे उहो तबाह थी वियो। 205 अरब रुपया ॿुधाए पियो वञे त उनजी मालियत हुई ऐं उहो सॼो नुक़सानु थी वियो। ऐं ईअं ई जेको आहे उहो वणनि जो फ़सुलु हुयो, सारियालो फ़सुलु हुयो। ओवरऑल सॼो 421 अरब जेको आहे उहो ज़राइत खाते जी जेका रिपोर्ट मुताबिक़ त एतिरो नुक़सानु थियो आहे। हाणे सिंध में जेको आहे उहो कणिक जी पोखी जो हिकिड़ो वॾो मसइलो आहे ऐं पाणी नेकाल न थियण जे करे इरीगेशन जे हवाले सां मुंहिंजी उन सां ॻाल्हि ॿोल थी आहे त नवंबर जे आख़िर ताईं इहो पाणी निकिरी वेंदो। पर असलम मां तव्हांखे ॿुधायां त मुल्क में सभ खां पहिरीं
कणिक जी पोखी उहा सिंध में थींदी आहे। 15 अक्टूबर खां ई कणिक जी पोखी शुरू थी चुकी, यानी हुनजो सीज़न शुरू थी चुको आहे। पर हिन वक़्त ताईं कणिक जे ख़ासि तौर ते जेके किथे किथे मथाई वारा इलाइक़ा आहिनि या कचे वारी साइड खां उते कणिक जी पोखी शुरू थी हूंदी, पर ओवरऑल मतिलबु किथे बि मतिलबु घणे भाङे अञा कणिक जी पोखी जेका आहे उहा शुरू न थी सघी आहे। ख़ासि तौर ते कंबर ज़िले जी ॻाल्हि कयूं पाण त कंबर ज़िले जी जेका वार या नसीराबाद जी यूसी मियादाद चिंजड़ी या ॿिया जेकी जिते घणो तमामु घणो मुतासिर थिया आहिनि इलाइक़ा, उते 2 खां 3 फुट पाणी अञा ताईं बीठल आहे। ईअं बि न आहे जो उन्हनि खे वाटर पंप जेके आहिनि उन्हनि जे लाइ पैसा जेके आहिनि रिलीज़ करणी या उन्हनि खे ख़रीद करण लाइ सिंध हुकूमत जारी न कया आहिनि। PDMA खे 19 अरब रुपया जेके आहिनि उहे जारी थी चुका आहिनि। उन जे बावजूदि इहो पाणी जेको आहे उहो नेकाल न थी सघियो आहे। ऐं उनखां अलावा दादू में बि जेका आहे उहा साॻी सूरत हाल आहे, उते बि कणिक जी पोखी जेका आहे उहा शुरू न थी सघी आहे। सिंध में कणिक जी पोखी जेका आहे इन सिलसिले में मुंहिंजी ज़राए जे माहिरनि सां बि ॻाल्हि ॿोल थी आहे त कणिक जी पोखी जेका आहे हिन साल मुतासिर थी सघंदी। ऐं तव्हांखे कणिक जी मौजूदगी जे हवाले सां ॿुधायां त कणिक जी हूअं ई ख़ुराक खाते जी जेका आहे अदम दिलचस्पी या नाअहली चइजे त ख़ुराक खाते खे 14 लख मैट्रिक टन जेको आहे गुज़िरियल साल उन सॼो टारगेट रखियो, पर उन्हनि 9 लख मैट्रिक टन ख़रीद कई। उअं ई माना हलंदड़ जेको आहे ईंदड़ जेके ॾींहं हिन त कणिक जो बहिरान तमामु घणो वधी वेंदो। ऐं हिननि वफ़ाक़ खे जेका आहे उहा हिननि गुज़ारिश कई आहे त असांखे मैट्रिक टन 2 लख मैट्रिक टन फ़िलहालु ॾियो त जीअं ही खोट जेका आहे उहा पूरी करे सघूं। पर सिंध हुकूमत जेका आहे इन ते ख़ासि तौर ते उनखे तवजह ॾियण जी ज़रूरत आहे। ऐं उन्हनि खे ॿिज जे हवाले सां जेको उन्हनि प्लान पहिरियों जोड़ियो हुयो त 24 लख जेके आहिनि उन्हनि 50 किलोग्राम जा जेके आहिनि बाजका जेके आहिनि उहे ॿिज जे कणिक जा जेके बाजका उहे हर आबादगार खे, यानी ईअं बि न आहे पहिरीं हिननि फ़ैसिलो कयो त 25 एकड़नि खां घटि वारे आबादगार खे ॾिनो वेंदो, पर हाणे उहो फ़ैसिलो चेंज थी वियो आहे ऐं उहो ॿिज ॾियण वारो बि फ़ैसिलो जेको आहे उहो उन्हनि प्लान तब्दील कयो। सगीर पाण इन ते ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। हिदायतुल्लाह छजड़ो साहिबु तव्हां खां सम्झण बि चाहींदासीं, तव्हांजी प्लानिंग बि ॿुधणु चाहींदासीं त हिन वक़्तु वॾो जेको सुवालु साम्हूं थो उभिरे, आबादगारनि सां असां ॻाल्हि ॿोल कयूं था, नंढो आबादगार हुजे वॾो आबादगार हुजे, त जेके माज़ीअ जा फ़सुल आहे उहे तबाह थिया। ईंदड़ जेको चैलेंज हूंदो उहो कणिक जी पोखी हूंदो। अगरि आबादगार कणिक जी पोख नथो पोखे सघे, आबादगार अञा पोइ ते हलियो वेंदो। उन लाइ ज़राअत खाते वटि कहिड़ी प्लानिंग आहे, कहिड़ा पैकेजिस आहिनि त जीअं असांजो आबादगार कणिक पोखे सघे? जी हिदायतुल्लाह छजड़ो साहिबु, मां तव्हां खां सवालु कयो। छजड़ो साहिबु आवाज़ु अचे थो तव्हांखे? साईं हिदायतुल्लाह छजड़ो साहिबु आवाज़ु अचे थो तव्हांखे? छजड़ो साहिबु डिस्कनेक्ट थिया आहिनि। जेसि ताईं नाज़रीन उन्हनि जो राब्तो बहाल थियनि, नबी बख़्श सठियो साहिबु ॾे था हलूं। नबी बख़्श साहिबु तव्हां जी सिग्नल हिदायतुल्लाह ॻाल्हाईंदो, सिग्नल जा थोरो इशू आहिनि। जी सर, मां तव्हांखे ॿुधी सघां पियो। जी हा, मूं तव्हांखां इहो सवाल पे कयो त नंढा आबादगार हुजनि वॾा आबादगार हुजनि, कणिक जी पोखी जेके पुठियां माज़ी में फ़सुल तबाह थिया उहे पंहिंजी जाइ ते, पर हिन वक़्तु कणिक जी पोखी समूरनि आबादगारनि लाइ वॾो चैलेंज आहे। उन लाइ तव्हां वटि कहिड़ो प्लान हूंदो त कीअं कणिक जी पोखीअ तरफ़ असांजो आबादगार वञे? हा साईं, वॾी महिरबानी। हाणे इन में इहो आहे त जेकी असांजी सिंध जी जेकी पोखी आहे उहा शुरू थींदी आहे 15 अक्टूबर खां। ऐं हींअर क्लाइमेट चेंज जे हवाले सां 15-20 ॾींहंनि जो थोरो डिफरेंस अची वियो आहे। हाणे उन में इनिशियली असांजी लोअर सिंध खां शुरू थींदी आहे, त ॾिठो इहो वियो आहे त जेकी ख़ासि करे उहे ज़िला जिन में पाणी ड्रेन आउट थी चुको आहे, त उन बेसिस ते असांजो जेकी प्लानिंग आहे ऐं हींअर काफ़ी लोअर सिंध में ख़ासि करे कणिक पोखिजी चुकी आहे ऐं किन इलाइक़नि में अञा बि जेको आहे सो पोखाई शुरू आहे। त उन बेसिस ते जेकी असांजी ओवरऑल जेको टारगेट आहे उहो 2.49 मिलियन एकड़्स जे जेको टारगेट आहे उन बेसिस ते असां प्लानिंग कंदा आहियूं। त हिन साल बि साॻियो ई टारगेट आहे ऐं पोखी जे हिसाब सां असां इहो ई चवंदासीं त लेफ्ट बैंक ते ख़ासि करे कुझु अहिड़ा ज़िला जंहिंमें पाणी ड्रेन आउट थी चुको आहे, ख़ासि करे ठटो बदीन जो कुझु हिसो, टंडो मोहम्मद खान, हैदराबाद, ख़ास टंडो अलायार ऐं मटियारी, इन्हनि ज़िलनि में बिल्कुलु पोखी शुरू थी चुकी आहे ऐं काफ़ी मुक़दार में उते जेके
ज़मीनूं ख़ाली आहिनि उते पोखी जेको आहे सो थी वई आहे। ऐं उन सां गॾोगॾु शहीद बेनज़ीराबाद में बि नौशरो फिरोज़ जो कुझु हिसो उते बि पोखी हले पई। त ओवरऑल जेको हींअर फिगर आहे त तक़रीबन जेको आहे 40% जेकी सोइंग उहा थी चुकी आहे। अपर सिंध जा जेके ज़िला आहिनि उन्हनि में ख़ासि करे जीअं मिड में अचे थो दादू ऐं प्लस में कंबर शहदाद कोट जैकमाबाद, त इहे जेके ज़िला आहिनि इवन घोटकी, त इन में अञा डिले आहे। ऐं ख़ासि करे फ्लड जे हवाले सां या जेको हेवी बारिशूं पयूं त उन में दादू ज़िलो तमामु घणो मुतासिर थियो, कंबर शहदाद कोट तमामु घणो मुतासिर थियो एंड जामशोरे जो जेको आहे ख़ासि करे सेवण वारो इलाइक़ो ऐं भान सईदाबाद वारो इहे तमामु घणा मुतासिर थिया ऐं जोही बि। त उन सिलसिले में काफ़ी उते जेको मथाई वारा इलाइक़ा हुआ उते पाणी निकाल थी चुको आहे ऐं लो लाइन एरियाज़ आहे उते पाणी ड्रेन आउट इरिगेशन वारा ऐं ॿिया डिपार्टमेंट कंबाइन हिकिड़ी स्टडी जी आहे उन तहत ड्रेन आउट थिए पियो। त मुंहिंजो सिर्फ़ु इहो ई आहे चवणु त हींअर जेकी असांजी स्ट्रेटेजी आहे उन में इहो ई आहे त असांजी प्रायोरिटी आहे त असां वधि में वधि जेकी आहे सो कणिक पोखियूं ऐं इन जे करे सपोर्ट प्राइस बि गवर्नमेंट सुठी रखी आहे ऐं ग्रोअर जो इंट्रस्ट बि आहे त कहिड़े तरीक़े सां असांजी जेकी आहे सो कणिक थी वञे। छो जो तव्हांखे ख़बर हूंदी त जेको ख़रीफ़ जो जेको फसल हुयो उहो तक़रीबन असांजो जेको आहे 85% तबाह थी चुको, जेके मुख़्तलिफ़ किराप हुआ जंहिंमें काटन 100% हुयो, डेट्स 100% थी वियो, चिली 60-65% ख़तमु थी वियो। अहिड़ी तरीक़े सां मुख़्तलिफ़ वेजिटेबल्स, राइस जो किराप 75% जेको आहे सो ख़तमु थी वियो। त अहिड़ी पोज़ीशन, अहिड़ी सिचुएशन में जेके ख़ासि करे असांजा नंढा ज़मीनदार आहिनि ऐं उन सां गॾोगॾु जेके हारी आहिनि उन्हनि खे तमामु वॾो नुक़सानु थियो आहे। ऐं उन नुक़सान जे जेके एवज़ सिंध गवर्नमेंट अॻ में ई प्लानिंग इहा कई त जेको आहे असां सीड जेको आहे गिरोवर खे प्रोवाइड कंदासीं ऐं सीड में मां इहो ई अर्ज़ु कयां त प्लानिंग में डिले हुजण जे करे कुझु डिले थी एंड कुझु अहिड़ियूं फॉर्मेलिटीज़ हो जो सिंध गवर्नमेंट NDM जे थ्रू जेको आहे सो परचेस जेको आहे वीट करे पई, पर उन सिलसिले में इहो डिले जे करे काफ़ी ज़मीनदारनि कणिक पोखे छॾी त असां इहो थोरो प्रॉब्लम थिए पियो। उन जे करे सिंध गवर्नमेंट इहो फ़ैसिलो कयो त हींअर असां जेके असांजे ज़मीनदार आहिनि जिन कणिक पोखी आहे, जेके पोखण जी तयारी में आहिनि, उन्हनि सभिनी खे अक्रॉस द बोर्ड जेको आहे सो सीड जी जेको आहे मद में कैश जेको आहे सो ट्रांसपेरेंट वे में जेको आहे सो असां जेको आहे शिफ्ट कंदासीं ऐं उन्हनि खे सिंध गवर्नमेंट कंपनसेट कंदा। अच्छा, ठीकु आहे। पंहिंजो छजड़ो साहिबु पाण मौजूदु रहिजो, तव्हां ॻाल्हि ॿोल्हि पाण जारी रखूं था। नबी बख़्श सठियो साहिबु असां गॾु मौजूदु आहिनि। सठियो साहिबु, तव्हां छजड़ो साहिब जी DG एग्रीकल्चर जी बि ॻाल्हि ॿोल्हि ॿुधी हूंदी, त छा था तव्हां सम्झो हिन वक़्तु आबादगार खे कहिड़ियूं ॾुखियायूं आहिनि, कणिक जो हदफ़ जेको आहे उहो हासिलु थी सघंदो न थी सघंदो, हिन समूरी सूरताल खे तव्हां इन ते लिखंदा बि रहो था, इन शयुनि खे ॾिसंदा बि रहो था, तव्हां कीअं था हिन खे ॾिसो? तगीर चांडियो कराची में मीटिंग थी रहित कराची में तो पर असांजा तो तगी सिंध के ज़रिए मैशत जे हवाले सां तमामु घणी जेको एक्सक्लूसिव रिपोर्ट पब्लिश कंदो आहे पंहिंजे अख़बार में मीडिया में जेके ॻाल्हियूं कयूं मिनिस्टर साहब सां छजड़ो साहब मिनिस्टर साहब सां तमामु जी बोर्ड मीटिंग असांजी थी हुई जंहिंमें चैम्बर ऑफ एग्रीकल्चर नुमाइंदा हुआसीं आबादगार उते सगीर चांडियो बोले साम्हूं मिनिस्टर साहब खां पुछियो कि भई कणिक में गरबी में तव्हां केॾी मदद कंदा, त मिनिस्टर साहिबु आम स्क्रीन जेको आहे लाइव इहो चयो त भई असां जेको आहे 24 लख एकड़नि जो बिज वठी छॾियो आहे, यानी 30 लख एकड़ कणिक पकी सिंध में 24 लख एकड़ जो बिज वठी छॾियो आहे, जेको इनशाला 9 बजे पहिरीं हफ़्ते खां घुराइणु शुरू कंदासीं। पर हाणे वरी ख़बर पई आहे त मीडिया जे थ्रू त उहो बिज वारो प्रोग्राम कैंसिल थियो, वरिती कोन थी छॾियो था ॿुधायो उन जे थ्रू पे वरितो थियो, अॻ में हिकु मसइला थी आहे। हाणे वरी चवंदा कैश ॾींदा, कैश जो जेके ॻाल्हियूं ॿुधो पिया नोटिफिकेशन नथो लॻाया 5000 रुपया फी एकड़ ते ॾींदा त ज़मीनदारी कठोर थी वई, ॿियो ॿाहिरि ॾींदा या ॾींदा, पर तव्हांखे इहो अर्ज़ु कंदो आहे
नुक़सान केतिरा थिया ऐं उनजे करे केतिरो वरी मैशत खे वॾो धचको लॻो त उन ते तफ़सील इलाही सारा थी चुका आहिनि। पर हाणे असीं जेकॾहिं रबी जी ॻाल्हि करियूं, कणिक जी पोखी जी ॻाल्हि करियूं त इहे आउं नथो सम्झां त हिकिड़ो त असांजे प्लानिंग डिपार्टमेंट जेको चीफ सेक्रेटरी अंडर में आहे या गवर्नमेंट ऑफ जे अंडर में आहे, उनजो ज़हनी कोन्हे, उहा त ज़हनी तौर तयारी कोन्हे त कहिड़े नमूने असीं रबी में बारिश मुतासिर ज़मीदारी मदद करियूं। जी भाई तव्हां जेके जॾहिं केस करियूं त तव्हां पहिरीं तरह चइजे त सभिनी सजणे साहिब ॿुधायो त 15 अक्टूबर त पहिरीं नवंबर खां त शुरू थियणु घुरिजे कणिक जी पोखी। जेके ज़िला मुतासिर थिया था पहिरीं 2 नवंबर ते तव्हां वञी अञा ताईं ज़हन फाइनल कोर्ट थिया 5000 ॾींदासीं या बिज ॾींदासीं। हाणे 5000 एकड़ तव्हां असर खां ॿुधायो कणिक जो जेको आहे हींअर बिज जो घटि वधि हिकिड़े एकड़ वारो 50 किलो वारो हींअर सुठी क्वालिटी वारो 8000 रुपया कटो मिले। जी ये चीज़ जो पासवर्ड रखना वो तमाम ज़रूरी है कणिक जी पोखी जे लाइ, उनजी पैदावार वधाइण जे लाइ, जंहिंजो रेट हो 13,700 रुपया, हाणे 2500 रुपया जो नातो त उनजे बावजूद बि 11,200 रुपये में DAP जी गोरी मिले पई। त इहे ॿ शयूं ख़ाली 20,000 रुपया लॻा थी। उन खां पोइ लैंड प्रिपरेशन जेका आहे उते में 15,000 रुपया खाई थी एकड़ जो, पोइ यूरिया ईंदो कणिक त इहे 5,000 रुपये जी जेका इलाज पियो थिए या ॻाल्हियूं पियूं थियनि, 5,000 ॾींदा उहे कहिड़े स्टेट ॾींदा त नथो सम्झां त इहा ॻाल्हि एॾी वॾी सपोर्ट थी कणिक जा बाग़ान छोजो ज़राअत में त मुंहिंजो ख़रीद जो फसल जेको बीठो आहे सारी वहिनो मुंहिंजूं भिटियूं आहिनि विकिणी उनजो जेको 100 रुपया ईंदो न 70 रुपया वरी रबी जे फसल ते लॻाईंदा। जॾहिं मुंहिंजूं भिटियूं ख़तमु थी वियूं, मुंहिंजी खजूर ख़तमु थी वई, मुंहिंजूं सारियूं ख़तमु थी वियूं, त 70% में 70 रुपया किथां ॾींदी? या त मूंखे वरी क्रेडिट था मिलनि, प्राइवेट मार्केट में मिलनि या कमर्शियल बैंक में। उन खां अॻु में ई यकीनन 50 ज़मीनदार वठी चुका हूंदा आहिनि। इन जे करे ज़मीनदार जेको बहुत मुतासिर आहे उहो तमामु घणो क्राइसिस में आहे कैश जी मद में। हाणे जेकॾहिं तव्हांखे सपोर्ट करणी हुई सभु गवर्नमेंट खे त घटि में घटि एतिरी सभु जीअं तव्हां सॼो ॿुधाए त 19 अरब रुपया PTA में रिलीज़ थी चुका आहिनि बारिश मुतासिर खे तव्हां मदद करियो। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो 30 लख एकड़ ते कणिक पोखिजे, 30 ज़मीनदार खे 20,000 रुपया कैश सपोर्ट कंदा त इहे टोटल अमाउंट थिया 30 लख एकड़ ते 20,000 रुपया 7 अरब रुपया, जेके तव्हां हेसि ताईं माना 19 अरब रुपया ॿिया जेके डिस्ट्रिक्ट उन्हनि खे 45 अरब रुपया हेसि ताईं सिंध गवर्नमेंट ॾेई चुकी आहे त बारिश मुतासिर जी मदद करियो। ऐं तव्हां जो चैनल ॿिया जेके चैनल आहिनि, उर्दू चैनल आहिनि, सिंधी चैनल, उन्हनि ते अञा ताईं माण्हू जेको आहे दायूं पिया कनि त असांजी एतिरी सहायता कोन थी वई आहे, उन्हनि खे रेस्क्यू कोन करे सघिया आहिनि। त बाद जी ॻाल्हि आहे जे करे इहे 45 अरब रुपया सम्झाया त जेका 80% भाॼी आहे न, इहे 45 अरब रुपया ख़ाली तव्हां वटि कंदा, 15 अरब रुपया ॿिया विझंदा आहिनि में, त इहे 60 अरब रुपया 20,000 जे हिसाब सां कणिक जी ज़मीनदार जी मदद थी वञे। तव्हां सम्झा थो सिंध में कणिक जी पोखी जो टारगेट त अची थिया पर पैदावार बि असीं टारगेट खां वधीक हासिल कयूं। सही, ठीकु आहे सचो साहिबु। असां सां गॾु निहाल चंद साहिबु आहिनि, नंढा ज़मीनदार आहिनि सामारो जा। निहाल साहिबु, कहिड़ियुनि ॾुखियाईनि खे तव्हां मुंहुं पिया ॾियो? कणिक जी पोखीअ लाइ केतिरी तकलीफ़ आहे या जेको तव्हांजो फसल तबाह थिया आहिनि, उन हवाले सां छा चवंदव त केतिरो नंढो आबादगार डिस्टर्ब आहे? असलम साहब, तव्हांजी महिरबानी। असांजी कणिक जी पोख आहे हिते हले पई, पर हिते ई सामारो शहर में जेका सामारो जे असीं डे 325 में UC1 में वेठा आहियूं। असांजो हिते पाणी तमामु घणो आहे, पोखाई हिते तमामु घटि आहे। 15 खां 20% असांजी पोखाई हले पई। इन में ख़र्च तमामु घणो आहे, असांखे ख़र्च तमामु घणो आहे कणिक ते। हुन खां पोइ इहो असांखे जेको आहे जिन्सनि जा रेट ॾिना वञनि, नंढा ज़मीनदार आहिनि, हिननि खे फैसिलिटी अञा तक का बि कोन मिली आहे। असांखे हिनखे ज़मीनदारनि खे फैसिलिटी ॾियो। ऐं हुन खां पोइ असां सिंध हुकूमत खे अर्ज़ु करियूं था त असांजा जेको इहे जिन्सनि जा रेट आहिनि इहो ॾियनि। अञा तक असांखे हिकिड़ो त पाणी जी रोटेशन हिते हिकिड़ा त ॿुॾी विया आहिनि, जंहिंजियूं मथां ते बनियूं आहिनि उन्हनि खे पाणी कोन थो मिले। हिते बि अञा वाराबंदी लॻी पई आहे, हिते रोटेशनूं लॻियूं पियूं आहिनि, ज़मीनूं के तयारु आहिनि त उन्हनि खे पाणी कोन थो मिले। अञा तमामु घणी कणिक जी पोखाई घटि थी चुकी आहे। अच्छा अच्छा, हिन एरिए में असांजे एरिए में आहे हीरल आहे, आराड़ो आहे, रामजागो आहे, भर पासे वारा इलाइक़ा आहिनि ज़िले उमरकोट में, उते बि पाणी तमामु घणो आहे, पोखाई तमामु घटि थी रही आहे। अच्छा
अच्छा, उमरकोट सॼे हिन ज़िले में के फसल जेके नुक़सान थिया उनमें भला DG साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि, त ज़राअत खाते पारां तव्हां सां को राब्तो या को पैकेजिस वग़ैरह आबादगारनि खे मिलिया आहिनि या कंहिं राब्तो कयो आहे त ईंदड़ वक़्त में तव्हांखे मिलंदा? सर असांखां कंहिं बि अञा राब्तो कोन कयो आहे ऐं कंहिं बि अञा हिते नंढे ज़मीनदारनि खे का बि फैसिलिटी वग़ैरह कान मिली आहे। असां हिते जा भर पासे जा ज़मीनदार आहियूं, सामारो तालको आहे, असां तालके जे माना असांजी 325 सामारे शहर जे लॻ आहे, असांखां अञा कंहिं बि तावन वग़ैरह कान कयो आहे। अच्छा, ठीकु आहे। पाणी तमामु इंतहाई घणो अञा तक पाणी कोन निकितो आहे, लिफ्टूं किथे लॻल आहिनि त उहो बि पाणी कोन थियूं कढनि, किथे लाइट जो प्रॉब्लम आहे, किथे ट्रांसफार्म चऊं था असां हिते जे सामारे जे AC साहब खे चऊं था त बाबा ट्रांसफार्म सड़ी वियो, हाणे लॻायूं था। हिते नंढा नंढा ज़मीनदार आहिनि, तमामु मुतासिर आहिनि, अञा तक उन्हनि जो पाणी कोन आहे, 2.5 खां 3 फुट पाणी बीठो आहे, अञा तक उहो पाणी कोन्हे। हीअ त रबी त वई साम्हूं ख़रीफ़ आहे, उहो बि इन जो नाले जे पाणी न निकितो त माना उहो बि आबाद कान थी सघंदी। अच्छा, ठीकु आहे निहाल साहब, पाण मौजूदु रहिजो, पाण ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। सगीर, हाणे इजलास बि थियो कमंद जी हवाले सां, अघ मुक़ररु पियो पीढ़ाई जे लाइ, त हाणे वरी 10 तारीख़ ते वरी इजलास घुरायो आहे। किथे मामिलो रुकिजे पियो जो इन जो को हल नथो निकिरी सघे? ॾिसो असलम, सिंध में कमनि जो अघु मुक़ररु करण या पीढ़ाई शुरू करण जे हवाले सां हीअ को नओं को मामिलो न आहे। हर साल इहो इशू पैदा थींदो आहे ऐं जेके शुगर मिल मालिक आहिनि उन्हनि जी हिकिड़ी हठ धर्मी हूंदी आहे ऐं हू पंहिंजो ॾाढ ॾेखारींदा आहिनि त असां जेके कुझु आहियूं। त इन सिलसिले में हिन भेरे बि पहिरीं इजलास 5 ते घुरायो वियो, पोइ वरी 25 अक्टूबर ते थियो। 25 अक्टूबर खां पोइ हाणे 10 अक्टूबर नवंबर ते इजलास तलब कयो वियो आहे। 25 अक्टूबर वारे इजलास में शुगर मिल मालिकनि इहो मौक़िफ़ रखियो त असां वटि खंड जेका आहे उहा तमामु घणी वॾी मिक़दार में मौजूदु आहे, तंहिं करे असांखे जेसि ताईं एक्सपोर्ट जी इजाज़त न मिलंदी तेसि ताईं ही असां शुगर मिलूं वक़्तु सर नथा हलाए सघूं। त उन्हनि में आबादगारनि इहो पंहिंजी ॻाल्हि रखी त हीअ असां सां ज़्यादती थिए पई ऐं सिंध हुकूमत हिननि खे पाबंद बढ़ाए त हीअ कमंद अॻे ई जेको आहे उहो 24 खां मुंहिंजे ख़्याल में 30% जेको आहे कमंद खे नुक़सानु थियो आहे बोर्ड जे करे, त कमंद अॻे ई जेको आहे असांजो डैमेज थियल आहे ऐं आबादगारनि खे अॻे ई जेको आहे तमामु घणो नुक़सानु थियो आहे। ख़रीफ़ जा फ़सुल जेके आहिनि उहे तबाह थी विया, तंहिं करे वक़्तु सर शुगर मिलूं हलनि ऐं इहो कमनि जीअं लहे त जीअं कणिक जी पोखी करे सघूं हुन ज़मीन ते, पर हुननि ॻाल्हि न मञी ऐं इहो इजलास जेको आहे 2 हफ़्तनि लाइ मुलतवी थी वियो ऐं आबादगारनि इहो मुतालबो रखियो त 321 खां सिंध आबादगार बोर्ड वारनि 321 खां 300 जेका एवानेस ज़रायत वारनि उन्हनि 350 जेको आहे मुतालबो रखियो त यानी 320 खां 350 ताईं उन्हनि रखियो त इहो कमनि जो रेट मुक़ररु कयो वञे। पर उन्हनि पासमा वारनि इहो जवाबु ॼाणायो त जेसि ताईं तव्हां इहा खंड जे एक्सपोर्ट जी इजाज़त असांखे न मिलंदी तेसि ताईं असां शुगर मिलूं नथा हलाए सघूं। पोइ कोर्ट जो हुकुम साम्हूं आयो आहे काल 3 ॾींहुं त हीअ कमनि जो अघु जेको आहे उहो मुक़ररु कयो वञे, जेका पोइ ज़रायत खाते 10 नवंबर ते इजलास शुगर कैन बोर्ड जो इजलास सॾायो आहे ऐं ॾिसूं था उनमें छा थियणु वञी रहियो आहे। बिल्कुलु आहे। अच्छा, हिदायतुल्ला छजूर साहब, आबादगार बि असां सां गॾु मौजूदु आहिनि। हाणे तव्हां खां डिपार्टमेंट जे तरफ़ां पैकेजिस जा कहिड़ा फ़ैसिला कया विया आहिनि ऐं इन सां गॾोगॾु जॾहिं ॿाहिरी मुल्कनि में सेक्रेटरी ज़राअत ॿाहिरि मौजूदु आहिनि ऐं उन्हनि जी मीटिंग्स बि हली रही आहे, त छा ॿाहिरी दुनिया खां को तव्हां तावन वठी रहिया आहियो त जीअं सिंध जे आबादगार जी मदद करे सघिजे? सर, हाणे हिन में इहो आहे त इनिशियली त इहो ई प्रायोरिटी आहे त सिंध जो जेको आबादगार आहे उनखे रबी जो जेको फ़सुलु आहे इन में उन्हनि जी जेकी आहे सो मदद कई वञे। त हिकिड़ो त जेको पर एकड़ जे हिसाब सां जेको बीजो आहे उन जे हिसाब सां जेको उन्हनि खे पैसा ॾिना वेंदा ऐं नंबर ॿियो अॻिते हली सेकेंड जेको स्टेप आहे त थी सघे थो त जेको DAP जी जेकी मद में जेको फर्टिलाइज़र जी मद में ग्रोअर्स खे जेको आहे सो फैसिलिटेट कयो वञे या उन में ज़मीनदार खे कुझु न कुझु गवर्नमेंट जी तरफ़ां मिलंदो। पर हाणे इनिशियली सीट जो त फ़ैसिलो थी चुको आहे ऐं कैबिनेट में बि डिस्कस थियो हुयो ऐं इनशाला उहो त जल्दी शुरू थी वेंदो ऐं उन खां पोइ वरी सेकेंड जेको फेज़ आहे उन में थी सघे थो त DAP जी मद में बि ज़मीनदारनि खे मदद कई वञे। बाक़ी रहियो ॿाहिरीं जेको इंटरनेशनल ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि उन में
इहो आहे त वर्ल्ड बैंक वारनि सां पोइ उन्हनि जो जेको आहे सिंध गवर्नमेंट जो डिस्कस हले थो ऐं वर्ल्ड बैंक जी अॻ में मीटिंग मैनेज कराई असीं जंहिंमें सिंध चेंबर ऑफ एग्रीकल्चर जो सचिव साहिबु उहे पाण आया हुआ उन मीटिंग में ऐं सिंध आबादगार बोर्ड जी तरफ़ां मोहम्मद नवाज़ शाह साहिबु सारी असां नदीम शाह साहिबु जेको आहे उहे उते हुआ ऐं सीड कंपनी जे तरफ़ां जेको आहे निज़ामानी साहिबु बि उते हुआ त उहो डिटेल डिस्कशन थियो हुयो ऐं वर्ल्ड बैंक वारा बि फैसिलिटेट कंदा पर हे जेको ॿिज जी मद में या जेको आहे फर्टिलाइज़र जे मद में इहो ग्रोअर्स खे रबी में जेको आहे सो गवर्नमेंट तरफ़ां सपोर्ट थींदी। रही ॻाल्हि ॿिज जी त ॿिज जो गवर्नमेंट अॻ में इहो फ़ैसिलो कयो हो त इंटरनेशनल लेवल ते नेशनल लेवल ते असां हिकिड़ी स्ट्रेटेजी उन्हनि ठाही त उन नेशनल लेवल ते उन्हनि जेको आहे सो मैनेज कयो हुयो ऐं उन खां पोइ जॾहिं उन में डिले थी ऐं सीज़न सिंध जी शुरू थी वई त पोइ सिंध गवर्नमेंट हिकिड़ो टाइमली उहो जेको आहे सो स्टेप वरितो त जेकॾहिं ग्रोअर्स खे अञा ई ॿिज जे आसिरे में असां रखंदासीं त थी सघे थो सोइंग ते असरु पवे ऐं जंहिं बि ज़मीनदार कणिक पोखी एक्रॉस द बोर्ड अॻ में मां चई चुको आहियां त उन्हनि खे उहा सहूलियत सिंध गवर्नमेंट जी तरफ़ां मिलंदी त इनिशियली रबी जे लाइ इहो पैकेज आहे। ॿियो जेको पैकेज जेको अंडर डिस्कशन आहे त उहो ख़ासि करे जेके असांजा तेली ॿिजनि जे मुतलिक़ जेको ऑयल सीड क्रॉप्स उन में बि सपोर्ट कंदा उहो जेको उनजो प्रोपोज़ल आहे उहो अंडर डिस्कशन आहे ख़ासि करे जेके तेली ॿिजनि में सनफ्लावर आहे उन खां पोइ जेके ॿिया मुख़्तलिफ़ जेके सोयाबीन त उन तहत ई उनखे जेको आहे सो सिंध गवर्नमेंट सपोर्ट कंदी ऐं इनिशियली जेको सनफ्लावर जी सपोर्ट आहे उहो सिंध में उनजो सुठो पोटेंशियल आहे ऐं थर्ड फेस में वरी उन्हनि खे बि फैसिलिटेट कंदा। अच्छा छाजोड़ साहब जेके आबादगार आहिनि जीअं नंढा आबादगार थिया वॾा आबादगार त तव्हां अॼु उन्हनि खे तव्हां सां राब्ते लाइ जीअं त खोड़ असां सां बि राब्तो कंदा आहिनि त तव्हां सां कीअं उहो राब्तो कनि किथे तव्हां वटि पंहिंजा प्रॉब्लम्स खणी अचनि त जीअं उन्हनि जो को हल निकिरी सघे। उन में इहो आहे तव्हांजे तवसुल सां इहो ई मां अॻ में असां चई चुका आहियूं त सिंध गवर्नमेंट जी तरफ़ां जेके कमेटीज़ ठाही वियूं आहिनि उन कमेटीज़ में जेको तालके जो असिस्टेंट कमिश्नर आहे ऐं प्लस में असांजे एग्रीकल्चर जा नुमाइंदा बिल्कुलु उन्हनि सां उहे राब्तो कनि ऐं जेकॾहिं को बि उनखे प्रॉब्लम इशू आहे को मसइलो आहे को रिकॉर्ड जो को मसइलो आहे को नालो जंहिंमें पंहिंजो को एंट्री नथो थिए उनजो को मसइलो आहे त तालके लेवल ते जेके ग्रास रूट लेवल ते जेकी कमेटी ठही हुयूं त उन्हनि तहत इहो पंहिंजी एप्लीकेशन ॾेई ऐं जेकॾहिं कोई इशू आहे त उनखे उहो हल करे सघनि था। अच्छा छाजोड़ साहब ॿियो इहो त सिंध हुकूमत भाण ॾियण लाइ वफ़ाक़ खां 33 अरब रुपया घुरिया जेके न ॾिना विया छा उहो उन लाइ वफ़ाक़ सां जॾहिं तव्हां राब्तो कयो त छाजे करे पैसा न अची सघिया किथे 1.5 लाख थियो? उहो जेके अॻ में हिकिड़ो पैकेज हुयो ऐं उन पैकेज में मैचिंग ग्रांट जेकी आहे सिंध गवर्नमेंट बि रखी ऐं उन खां पोइ वफ़ाक़ जो जेकी अॻी गवर्नमेंट हुई उन जेको आहे सो कॉटन सीड ऐं DAP ऐं राइस जी जेको सीड आहे वाइट फ्लाई जे हवाले सां जेको जीत वग़ैरह लॻंदा आहिनि कॉटन में उन में उन्हनि खे सपोर्ट जेको आहे सो करणी हुई ऐं उहो सॼो प्रोग्राम सॼो मैनेज थियो ऐं 2 सूबा सिंध ऐं बलूचिस्तान में जेको आहे सो जेके असां प्रोपोज़ल मोकिलिया उन्हनि फाइनल कया ऐं उन्हनि जो कुझु रिलीज़िस बि आयूं ऐं असांजो डिपार्टमेंट जेके एप्लीकेशनूं कलेक्ट कयूं त उहे बि असां जेके कंसर्न अथॉरिटी हुई रेवेन्यू डिपार्टमेंट उते आबादगारनि जेके आहे सो सबमिट करायूं त उनजी स्क्रूटनी जेकी थींदी आहे वेरिफिकेशन में जेको आहे सो डिले थी ऐं ज़मीनदार त घणा हुया पर अप्लाई ज़मीनदारनि घटि कयो जंहिंजे करे असां जेको उनजो प्रोसीजर हुयो उहो थोरो एॾो ईज़ी न हो जंहिंजे करे उन ज़मीनदारनि खे तकलीफ़ थी ऐं असांजो उहो ख़्यालु हुयो त हिनखे ईज़ी कयो वञे प्रोसीजर खे त जीअं आम ज़मीनदार उते पहुची सघे। उन खां पोइ हाणे सिंध गवर्नमेंट वरी बि उन्हनि खे लेटर लिखियो आहे त बाबा उहे जेके असांजा पैसा रहियल आहिनि असां ॾियो त असां जेको आहे कंपनसेट कयूं पंहिंजे ज़मीनदारनि खे। ठीकु आहे। अच्छा नबी बख़्श साहब अच्छा कहिड़ो मुतालबो हूंदो कहिड़ी प्लान हूंदो तव्हां वटि त सिंध हुकूमत उन ते अमल करे आबादगारनि जा जीअं मसइला हल थी सघनि? जी नबी बख़्श साहब आवाज़ु अचे थो तव्हांखे?
सठियो साहब आवाज़ अचे तो तव्हांखे? नबी बख्श सठियो साहब तव्हां मूंखे ॿुधी सघो पिया? सठियो साहब डिस्कनेक्ट थी विया आहिनि, मुंहिंजो आवाज़ तो पियो अचे। जी 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 सठियो साहब, जी सठियो साहब हाणे अचे थो। जी हाँ जी सठियो साहब बिल्कुलु। जी हाँ ॿुधायो तव्हां। सिग्नल्स जो शायदि इशू आहे। जीअं ई राब्तो बहाल थिए सठियो साहब खां। निहाल साहब तव्हां ॾे था अचूं, तव्हांजो मुतालबो सिंध हुकूमत खां कहिड़ो हूंदो? असांजो मुतालबो सिंध हुकूमत खां इहो ई आहे, हिकिड़ो त जिन्सनि जा रेट ॾे, जिन्सनि जा रेट तमामु घटि आहिनि। कमंद जो रेट जेका आहे उहो बि तमामु घटि पिया ॿुधाइनि। असां वटि के ज़मीनदार अहिड़ो आहे न, अञा मिलूं चालू कोन थियूं आहिनि, कमंद जो इंतज़ारु करनि पिया त कम मिलूं खुलनि त पोइ असां इन जो नालो छा ख़रीफ़ पोखे सघूं, रबी पोखे सघूं। जी अञा तक के नंढा ज़मीनदार आहिनि, उहे रबी कोन पोखे सघिया आहिनि, त उन्हनि वटि एतिरी सलाहियत कोन्हे, एतिरी फैसिलिटी कान्हे जेका असीं पंहिंजी बनी जेका कणिक पोखे सघूं। अञा तक मिलूं चालू कोन थियूं आहिनि। सिंध हुकूमत वारनि खे चऊं था असांजो मिलूं खुलियूं वञनि, असांखे रेट ॾियनि त असां नंढा आबादगार आहिनि उहे पंहिंजी बनी कमंद जिन्सूं ॾेई ऐं अॻियां बनी आबाद कनि। ठीकु आहे सठियो साहब, कहिड़ो मुतालबो हूंदो सिंध हुकूमत वटि? तव्हां कहिड़ो प्लान साम्हूं आणी रखो था त उन ते अमल थिए त जीअं आबादगार सिंध जे आबादगारनि जा मसइला हल थी सघनि? जी सठियो साहब। सठियो साहब जो नेटवर्क जो इशू आहे। सगीर लास्ट कमेंट तव्हां खां मर्जनि था त ईंदड़ वक़्त में वरी इजलास बि आहे ऐं कणिक जे हिन हवालनि सां पैकेजिस जी बि तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, त छा त तव्हां सम्झो त ईंदड़ वक़्त में पाणी जो जेको फसल तबाह आहिनि, पाणी केतिरे वक़्त में निकिरण जा चांसिस आहिनि त जीअं कणिक जी पोखी थी सघंदी? बोर्ड जो पाणी अञा इलाइक़नि में मौजूदु आहे ऐं कणिक जी पोखी उहा मुतासिर थींदी, इन में को बि शक न आहे। कणिक जी पोखी जेकॾहिं मुतासिर थिए थी त सिंध में जेको आहे अॻिते हली कणिक जो हिकु वॾो बहिरान पैदा थींदो, अटे जो बहिरान पैदा थी वेंदो, छाकाणि त सिंध हुकूमत वटि कणिक मौजूदु न आहे ऐं हुननि सिंध हुकूमत जेका आहे वफ़ाक़ खे दरख़्वास्त कई आहे त पास्को खां 2 लख टन मैट्रिक टन ॾिनी वञे। त सिंध में हिन वक़्तु इरिगेशन ऐं PDMA जी इहा ज़िमेवारी आहे त फौरी तौर ते जिते जिते जेको आहे बोर्ड जो पाणी ज़रई ज़मीननि में बीठो आहे उहो फौरी तौर ते निकाल कयो वञे त जीअं नंढा आबादगार आहिनि जेके अॻु में ई परेशान आहिनि, उन्हनि जा घर बि ड्रथल आहिनि, उहे जेके आहिनि कणिक जी पोखी करे सघनि। ऐं इन जे करे ई जेको आहे सिंध हुकूमत खे थोरो इन मामले ते संजीदा थियण जी ज़रूरत आहे। ऐं मां मूंखे ॿुधायां त हिन पहिरीं सिंध हुकूमत वफ़ाक़ी हुकूमत जे सहकार सां हिकिड़ो भाण ऐं ॿिज ॾियण जो पैकेज आंदो हुयो, पर वफ़ाक़ी हुकूमत में उनजी बि जेका लापरवाही चइजे त उन्हनि 33 अरब रुपया ॾियण खां इनकार कयो ऐं ॿिज वारो जेको भाण ॾियण वारो प्रोजेक्ट आहे उहो फ़िलहालु पेंडिंग में अची वियो। हाणे जेको आहे उहो कैश उहो कीअं ॾींदा ऐं उनजो तरीक़ेकार उन में बि मुंहिंजे ख़्याल में महीनो ॾेढ लॻी सघे थो, अञा को तरीक़ेकार या को प्लान जेको आहे वाज़े न। बिल्कुलु सठियो साहब तव्हां मूंखे ॿुधी सघो पिया? सठियो साहब लास्ट में त छा प्लान हुजणु घुरिजे, कंहिं ते अमल कनि सिंध हुकूमत, कहिड़ो मुतालबो हूंदो त जीअं हे जेके प्रॉब्लम्स आहिनि कणिक जी पोखीअ जा, ॿिया फसलनि जी पोखीअ जा, उहे हल थी सघनि? आबादगार जा तमामु वॾा इशूज़ आहिनि। बिल्कुलु इलाही सारा तफ़सील विधा चजड़े साहब। वर्ल्ड बैंक वारनि सां जेका मीटिंग थी वॾे बैंक असर सां उन्हनि खे चजड़े साहब मौजूदु त उन्हनि खे इहो रिक्वेस्ट कई त प्रपोज़ल ॾिनो त बाबा तव्हां जेकॾहिं रबी में कणिक जा आबादगार जी मदद करणु चाहियो था 30 लख एकड़ ते पोखिजे थी, हुननि चयो त 16 एकड़ ते मदद कंदासीं, त असीं उन कैटेगरी में कोन था अचूं, कमु थोरी लैंड वठी वधीक आहे, पर जेकॾहिं तव्हां 16 एकड़ वारे जी मदद करणु चाहियो था त हुनखे फुल पैकेज ॾियो। जीअं मूं पहिरीं ॻाल्हि कयो त 20,000 रुपया त ख़ाली पैट खाइनि था, फास्फोरस भाण जी बोरी DAP की ऐं ॿिज, हुन खां पोइ यूरिया ज़िंक लैंड प्रिपरेशन टोटल पैकेज आहे 50 खां 60,000 रुपए जो। त मूं वर्ल्ड बैंक वारनि जी टीम खे चजड़े साहब जे साम्हूं चयो मुंहिंजे तव्हां जेकॾहिं सूरत जी बजाय 8 एकड़ जे ज़मीनदारनि खे मदद करणु चाहियो था कणिक जी पोखी में त हुनखे फुल पैकेज ॾियो 20 एकड़ जे ख़र्च जो। त
त जीअं हू पंहिंजी पूरी तवानाई सां पूरी जेको आहे जवाबमती सां पंहिंजे कणिक जे फसल खे पोखे सघे। अगरि जेकॾहिं तव्हां पार्शली कंदा आहियो सिंध गवर्नमेंट 5000 ॾींदासीं, हाणे तव्हां पाण सम्झी सघो था त 5000 रुपए में 1.5 बोरी यूरिया जी बस ईंदी, उन में DAP किथां ईंदो, उन में इन जे करे असीं सिंध गवर्नमेंट खे 2 मुंहिंजा रिक्वेस्ट कयो। हिकिड़ो त जेतिरो बि ज़मीनदार जी भले ॿी ज़मीनदार तव्हां 5 एकड़ ताईं कणिक जी ज़मीनदारी मदद करो, पर हुनजो फुल पैकेज ॾियो, DAP जा पैसा बि ॾियो, यूरिया जा पैसा बि ॾियो, लैंड प्रिपरेशन जा पैसा बि ॾियो, त जीअं हू पोखी करे सघे। ॿिए नंबर ते जेतिरो बि तव्हांखे जंहिं मद में करणी आहे, कैश में करणी आहे, काइन में करणी आहे, वधि में वधि तव्हां 15 नवंबर ताईं डिसबर्समेंट करे पैसा विरासत करे पाण ताईं पहुचाए छॾियो। कहिड़ो तरीक़ो रखो था उहा तव्हांजी स्ट्रेटजी हुजे, पर मदद इहा 15 नवंबर ताईं। छो जो ज़मीनदारनि खे असलन सां असां लोअर सिंध में टंडोनाल खान बदीन फटे हींअर सूरत हाल आहे त असांखे सारनि जा फसल माशाल्लाह रेट सुठा आहिनि। उन खां पोइ वरी गिदिरे जी पोखी थिए थी, गिदिरे वारा असलन सां सिर्फ़ु 5 महीननि जे लाइ असांखां 80,000 रुपया एकड़ मकान खणनि पिया, जेका असांखे ज़मीन 30 अप्रैल ते वांदी करे ॾींदा, जंहिंमें असीं वरी घड़ा लॻाए सघूं था या वरी साड़ियूं पोखे सघूं था। इन जे करे ॿियनि फसलनि में अट्रैक्शन वधीक आहे। जेकॾहिं टाइम ते 15 नवंबर ताईं फैसला करे उन ते अमल न कयो सिंध गवर्नमेंट, त कणिक जी पोखी आउं सम्झां थो तमामु घणी जेके पाणी वारा इलाइक़ा आहिनि, की सामारे ॿुधायो बरसुना साहिब या मीर खां सुमर कोट या जोई ऐं प्लस के शाह, उहे त वही मुतासिर थींदा, पर जिते ज़मीन बिल्कुलु प्लेन आहे, पाणी जो को मसइलो कोन्हे, ज़मीन ख़ाली आहे, उते असां वटि चॉइस ॿियनि फसलनि जी सुठी आहे। जेकॾहिं हिन टाइम ते सपोर्ट न कई बारिश मुतासिरनि जी, त असीं ज़मीनदार ॿिए फसलनि मां स्विच ओवर कंदासीं, त यकीनन या सम्झो त हिकिड़ो टारगेटेड एरिया जी पोखी घटि थींदी, ॿियो वरी पैदावार घटि थींदी, पैदावार घटि थींदी। त हींअर 2200 रुपया कणिक जेका असां ॾिनी, उनजो अटो मार्केट में तव्हांखे मिले पियो कंज्यूमर खे 120 रुपया किलो। हाणे जॾहिं 2023 मार्च में फूड डिपार्टमेंट 4000 रुपया मण कणिक ख़रीद कंदी, त फ्लोर बिल द्वारा इहो अटो 200 रुपया किलो विकिणंदा। पर जेकॾहिं एक्सेस में हूंदी, टारगेट असीं अचीव कंदासीं पंहिंजे सूबे जे कंज़म्पशन जो, त इन जा रेट वरी तो रीज़नेबल हूंदा, 130 खां 130 जे अंदरि रहंदो फ़ी किलो जो अटो। पर जेकॾहिं शॉर्टफॉल थियो, पैदावार घटि थी, त ईंदड़ साल असलन सां अलाह रहम करे जेको मज़दूर आहे, जेको 500-600 रुपया ॾियाड़ी कमाए थो, उहो ॾींहं में 2 किलो अटो मुश्किल सां वठी सघंदो। इन जे करे गवर्नमेंट खे तकड़ा वक़्त पाए था ऐं हिकिड़ा अहम आबादगार दोस्त ऐं ज़रा जो फ़ैसिला करणु घुरिजे। बिल्कुलु सठियो साहिबु, तव्हां ठीकु था चओ। सिंध हुकूमत खे तकड़ा फ़ैसिला बि करणु घुरिजनि, अमल जी बि सख़्तु ज़रूरत आहे। वाक़ई बि हीअ समूरा जेके फ़सल आहिनि, जॾहिं इहे ईंदा मार्केट में सस्ता हूंदा, मुआशी सूरत हाल बहितर थींदी। वॾी महिरबानी तव्हांजी सठियो साहिबु। छजोड़ साहिबु, तव्हांजी महिरबानी, ज़बरदस्ती रवायत आहे त आबादगार ज़रात खातो के इन इशूज़ ते वेही गॾियल तौर ते डिस्कशन कनि, त जीअं इन जो को हल निकिरी सघे। वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां टाइम नो सगीर तव्हांजी महिरबानी, निहाल चंद साहिबु तव्हांजी महिरबानी। नाज़रीन, अहम इशू ते तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, फसलनि जो तमामु अहम इशू आहे। असांजा मार्केट में जॾहिं कणिक लहंदी, उन जा हदफ़ पूरो थींदो, सस्ती लहंदी, लाज़मी आहे उनजो अटो बि जेको आहे उनजो अघु बि घटिबो। चांवरनि जा फसल हुजनि, ॿिया जेके फसल हुजनि, उन ते सीरियस वठण जी ज़रूरत आहे, उन ते प्लानिंग जी ज़रूरत आहे। सिंध हुकूमत खे मुख़्तलिफ़ पैकेजिस ॾेई जेके आबादगार सिंध जे अंदरि हिन ॿोॾ में तबाह हाल जो शिकार थिया आहिनि, समूरा असांजा फसल तबाह थिया आहिनि, उन्हनि खे जॾहिं एॾियूं तबाहियूं अचनि त लाज़मी आहे उते डबल ऐं ट्रिपल पैकेजिस जी ज़रूरत हूंदी आहे, वधीक वाधारू पैकेजिस जी ज़रूरत हूंदी आहे, त जीअं उहे समूरा जेके माण्हू जंहिंजा लखे रुपया नुक़सानु थियो आहे, फसल तबाह थिया आहिनि, उन खे मैनेज बि करे सघिजे ऐं आबादगार पेरनि ते बीह सघे। उहो समूरी उन सूरत हाल तॾहिं ई जुड़ी सघे थी जॾहिं सिंध हुकूमत आबादगार गॾियल तौर ते वेही गॾियल फ़ैसिला कजनि, कणिक जी पोखीअ लाइ हिकिड़ो पैकेजिस हुजनि, उन ते कणिक जी पोखी थी सघे ऐं ख़ासि तौर ते कमंद जो अघु फौरी तौर ते मुक़ररु करण जी ज़रूरत आहे, पीढ़ाईअ जी ज़रूरत आहे, त जीअं कमंद जो जेको आबादगार आहे उनखे तमामु घणो हर साल नुक़सानु थींदो आहे। समूरी हिन ज़रात ते प्लानिंग जी ऐं हिन खे तमामु घणी सीरियस वठण जी ज़रूरत आहे। सिंध ज़रई ख़ितो आहे ऐं हिन ज़रात जे हवाले सां लखनि माण्हुनि जो जेके हिकु त रोज़गार उन सां आहे, ॿियो उन लखे जेके रोज़गार कनि था उन खां अलावा किरोड़े जेके माण्हू आहिनि उहे समूरा जेके सायूं भाॼियूं हुजनि, कणिक हुजे, चांवर हुजे, उहे इस्तेमालु कनि था। उहो उन सूरत में थी सघे थो जॾहिं असां पंहिंजा फसलनि खे आबाद कयूं, कणिक पंहिंजी आणियूं, चांवर पंहिंजा आणियूं, अगरि असां ॿाहिरां घुराईंदासीं उन जा अघ बि वॾा हूंदा ऐं जेकी महांगाई आहे उहा तमामु चोट चढ़ी वेंदी। उन लाइ ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त इन समूरियुनि शयुनि ते अमल थिए ऐं प्लानिंग जुड़े, त
त जीअं इहे मसइला हल थी सघनि। वरी नवनि इशू सां गॾु ॿीहर गॾु हूंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर खे ॾींदा इजाज़त। अलाह वाहे।